बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माउन की जय। गुरुअड़ी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। जिन भगतीअ जो रस न पीतो तिन मनुष्य जन्म अजायो विञाए छॾियो। हुन जो मनुष्य जन्म ई अजायो आहे जंहिं भगतीअ जो रस न पीतो आहे। भगतीअ में एॾो आनंद आहे, एॾो सुख आहे। नाम खां सवाइ चवनि था कुझु बि कयो न सभु अजायो आहे। नाम जे मट कोई कुझु बि माना कर्म कांड कुझु बि कान्हे। पूजा पाठ नाम सभिनी खां मथे। मन जो कोई भरवसो कोन्हे, तंहिं करे महापुरुष सम्झाइनि था त शुभ कर्म करण में देर न करणु घुरिजे। जेको सुभाणे करणो अथई सो अॼु ई करे वठ। मन ते भरोसो आहे कोन। सुभाणे जेको करिणो हुजे उहो अॼु ई करे छॾियऊं, न त सुभाणे मन केॾी महिल फिरी वेंदो ख़बर कान्हे। घड़ीअ में फिरी थो वञे, कोई बि रहियल कान्हे। वॾा वॾा जेके थी विया आहिनि न ऋषि मुनि, हेॾा नाले वारा, त बि उन्हनि जो मन बि केॾी महिल फेर तिरकी थो पए। छो जो माता जन चवंदा आहिनि त तर सूधी तिरकण आहे, हिन राह में तर सूधी तिरकण आहे। विख संभाले संभाले खणो, केॾी महिल बि फेर तिरके ख़बर कोन पवंदी। भले केॾा बि सियाणा वॾा वॾा अहिड़ा थी विया आहिनि। हिन महाभारत में ॾिठोसीं नी, द्रोणाचार्य, भीष्म पितामह, घटि हुआ छा? पर जेॾी महिल द्रौपदीअ जो वस्त्र हरण थो थिए तेॾी महिल उहा ॿुधी उन्हनि जी काॾे वई, उहा सम्झ काॾे वियनि। उहे माना भुल करे वेठा न। पंहिंजे मन जे बसि चवण ते भीष्म पितामह वचन कयो त जेको गादीअ ते वेठल हूंदो उहो राजा मूंखे जीअं चवंदो ईअं मां कंदुसि। पंहिंजे कुझु सम्झ जो उपयोग त करे हा न। त मां हींअर ॻाल्हाईंदुसि त सभु रुकिजी वेंदो। ख़ाली हिन जे न करण जी देरि हुई, भई न थिए, पर तब न कई। कॾहिं कॾहिं आहे न सम्झ पंहिंजी गुम थींदी आहे। विवेक जेको आहे न उहो जाॻियल हुजे। विवेक खे जाॻाइण। अरदास में चवंदा कोन, भरोसा दान, इष्टान दान, विवेक दान, वेसाव दान। हा, विवेक चवनि था जाॻायो पंहिंजो, त कुझु ग़लति कमु असां न कयूं। विवेक जाॻियल हूंदो न त न थींदो ग़लति। जेसि ताईं पवित्र न थियो आहीं, पाप नास न थिया अथई, मन मत जो त्याग न कयो अथई, तेसि ताईं धीरज धारे मालिक दर तां कृपा जी मांग कंदो रहो। जेसि ताईं पवित्र न थिया आहियूं, पाप जेसि ताईं सभु नास न थियनि, जेसि ताईं हुनजे दर तां कृपा जी मांग कंदा। असां भिखारी आहियूं हुनजे दर जा। हुन खां सवाइ असांजी पूरी न पवंदी। सदाई असां हुनजे दर तां भीख पिनंदा अचूं। हे मन,
मुश्किलात जे वक़्तु तो अंजाम कयो हो त मां फलाणो कमु वरी न कंदसि। मालिक तुंहिंजे दर्दी पुकार ॿुधी तो मथां कृपा कई, मगर जीअं ई तो सुख जो साह खयो त पंहिंजे कयल इंजाम खे भुलिजी वे। इन ई इंजाम ते पके न हुअण सबबि तो भॻवान खे पाण मथां नाराज़ थो करी। इंजाम ते पके न हुअण सबबि तूं भॻवान खे पाण मथां नाराज़ थो करी, जंहिं सबबि वरी दुखनि जी खॾ में थो वञी किरे। सुठी ॻाल्हि आहे। अंजाम त करे आया आहियूं न, ऐं दुख थो अचे तेॾी महिल केॾी माना दर्दी पुकार थी निकिरे, हुनखे सॾ था कयूं त उहो अचे बि थो, पर जीअं सुखनि जो मुंहुं ॾिसूं था त असां वरी उते जो उते अहिड़ा उहे ई लाटू उहे ई चुग, त पोइ त उहो भॻवानु नाराज़ थींदो न। कहिड़ा कौल करे तूं काथऊं आहे कई, हितड़े छा वरी वाह लॻी हुई, भउ ई वेड़ी लही, भउ ई लही वियो आहे असांजो। ॿियनि सभिनी जो भउ थिए थो, भॻवान जो भउ नथो थिए। माण्हुनि जो त घणेई भउ आहे, माण्हू छा चवंदा, माण्हू छा चवंदा। माण्हुनि खे पुॼी कोन सघंदासीं, केॾो बि सुठो हलंदासीं न, त बि जंहिंखे आदत हूंदी न खामियुनि कढण जी, उहो कोई न कोई किथां न किथां खामी कढंदो। हिकु वॾे सेठ जे धीउ जी शादी हुई, पोइ अॻे ॼञ खणी ईंदा न रोटे तां, हिनखे पैसो हो ॾाढो, हिन एॾो माना इंतज़ाम सुठो कयो घोटे तन लाइ। 72 माण्हू अचणा हुअसि घोटे तां, ॼञ वारा 72 माण्हू, त हिन 72 वेराइटियूं ठाहियूं हुयूं रोटीअ में, ऐं सभिनी जा हंध पलंग अॻे खटूं हूंदियूं, खटूं सभिनी जूं अलॻि अलॻि, ईअं हिकु वॾो हाल वरितो ऐं उते 72 खटूं, हिकु हिकु खट जे पासे में हिकु हिकु पंखो, ऐं ॿिनि ॿिनि खटनि जे विच में हिकु हिकु कूलर, चादरूं अहिड़ियूं मस्तु सभिनी जे में अछियूं विछायल, पर हेठि फर्श ख़ाली हू ॾिसनि पिया न घोटे तां त ईअं शिकिल पई ॾिसण अचे, एॾी त सफ़ाई वञ, सनान लाइ ख़ुशबूदार साबुण, पाणी अहिड़ो मस्तु, हुन में गुलाब जल पियल, ॾाढो हिन सुठे नमूने भई कयो सभु। टुवाल सभिनी खे अलॻि अलॻि, वेठा रोटी पाणी खाई सभिनी खे खारायईं सुठे नमूने, माण्हू बीहारे छॾिया वई। पहिरियों हथ धुआरींदा न, अॻे हथ धुआरींदा हुआ, पाण में बि रवाजु हो, केरु महिमान ईंदो न त पहिरियों हथ धुआरींदा, हथ बथ धुआरे सभिनी खे रोटी पाणी खारायईं सुठे नमूने। सभु खाई उथिया, मिठाइयूं तरह तरह जूं रखियूं वयूं, खाई उथिया, हाणे सुम्हनि न हाल में, पोइ थिया सभु पाण में, हू छोकिरीअ वारा त पोइ हली वञनि नी, सॼो हाल हो हिननि जो, त पाण में था चवनि इहो मिड़ई थियुसि पैसे जो ॾेखाव करणो, 72 आइटमूं ज़रूरु हुअसि करण जी, एॾी त कोसी रोटी खाराई अथई जो वात बि सड़ी वियो। हिकु हिकु खट जे पासे में हिकु हिकु जो पंखो हो, त कूलर जो कहिड़ो ज़रूरु हुअसि, कूलर वरी छाजे लाइ रखिया वई, एॾो घोड़ शोर, निंड ई न अचे, एॾो त कूलरनि में घोड़ हो। ऐं सभिनी खे ॼञ वारनि खे जेके आया हुअसि नी, उन्हनि खे हिकु हिकु गेनी ॾिनी वई सोनी ऐं 500 कैश, त वरी चवनि गेनी ऐं 500 खणी ॾिना, त हिकु सफ़ारी न पियो ॾेई छॾे, हेॾो बाक़ी पैसो छाजे कम जो अथसि,
पंहिंजे लाइ अथसि छा? को कीअं पियो चए, को कीअं पियो चए, को कीअं पियो चए, त केॾो बि कंदासीं न, हुन त काई कमी कोन रखी हुई भई मां धीउ वारो आहियां, पर तॾहिं बि हू ख़ुशि कोन थिया। त हू 72 माण्हुनि खे ख़ुशि न करे सघियो त असां सॼी दुनिया खे कीअं ख़ुशि करे सघंदासीं? त जंहिंजो जेको सुभाउ हूंदो आहे नी उहो वेंदो कोन। हुननि जो सुभाउ हो नुक्स कढण जो, किथां बि ॻोल्हे ॻोल्हे कढनि पिया। हीअ हीअं कई वई, हीअ हिन में हीअ हुअसि, हिन में हीअं हुअसि, हिन में हीअं हुअसि। सोनी सुई ॾिनी राजा पंहिंजे धीउ खे एॾो ॾाज ॾेवण ॾिनो, सोनी सुई बि ॾिनईसि। त उते मायूं ॾिसण आयूं ॾाजो, सभु ॾिसनि, अॻे त ॾिसण जा रवाज हूंदा नी, सभु ॾिसनि पियूं त हिकु माई थी चएसि, माई राजा बि घटि आयो कान्हे। उहा घर वारी ॿुधाएसि पई सोनी सुई ॾिनी अथई। चईंसि हा सोनी सुई ॾिनी अथई त छा आहे, सॻो त कोन विझी ॾिनो अथई। माना केॾो बि कंदासीं न, दुनिया ख़ुशि कोन थींदी। तंहिंखां दुनिया उपाइण वारे खे ख़ुशि कयूं, जंहिं इहा दुनिया ठाही आहे उन खे असां ख़ुशि कयूं त दुनिया पाण ई ख़ुशि थी वेंदी। असां उहो कयूं कोन था, उन खे विसारे छॾियो आहे। बाक़ी इन कूड़ी दुनिया खे रीझाइण में लॻा पिया आहियूं बसि। हिकु माई उन ॾींहुं ॿुधाए पई, भॻवान खे थी चए, वाह भॻवान तुंहिंजी माया, तो असां जहिड़नि असंख्य पुतलनि खे ठाहे ऐं हिते मोकिलियो आहे दुनिया में। असां वरी तो जहिड़ा अनेक पुतला ठाहे हिते विकिया आहिनि। मंदरनि में जेके मूर्तियूं उहे इंसाननि ठाहियूं न। असां जहिड़नि तुंहिंजा पुतला अनेक ठाहे ऐं विकिया आहिनि हिन दुनिया में। पर अफ़सोस इहो आहे जो तुंहिंजा बणायल पुतला हिक ॿिए में पिया था विढ़नि ऐं असांजा बणायल पुतला पिया था पूॼजनि। त असां उहो सफ़ा विसारे था छॾियूं त इहा दुनिया कंहिं ठाही आहे। जेका इहा ठाही अथई कूड़ी दुनिया, उन में असां बसि पूरा लॻा पिया। माण्हू माण्हूअ में सची ॻाल्हि आहे विढ़नि था न, आहे न लख रुपए जी ॻाल्हि। मूर्तियूं ठाहियूं त इंसान आहिनि, पोइ असांजी श्रद्धा आहे, श्रद्धा सां पूजींदासीं त उहे पत्थर बि पुॼाइनि था। ईअं कोन्हे त उनखे न पूॼूं, पर जंहिं असांखे ठाहियो आहे उनखे त घटि में घटि न विसारियूं न, उनखे त यादि रखूं त कीअं ठाहियो अथई, कीअं आङुरियूं ठाहियूं अथई, कीअं वरी इहे ईअं वरनि थियूं, कीअं गिरव था भञूं आङुरियुनि सां, वरी कीअं हिते हीअ ठूठ कीअं ठाही अथई, कीअं वात में था विझूं गिरव। हीअ जो न वरे त कीअं वात में विझूं, कीअं पुठियां हथ करे चोटी कयूं। त इहो त कारीगर भॻवानु आहे न, उन खां इन जो खां मथे कोई कारीगर थी सघंदो छा? हेॾो करायूं था, साइंस हेॾी तरक़ी कई आहे, भले सभु ऑपरेशन था थियनि, सभु ठाहे कूड़ो विझनि बि था, गोॾा था विझनि, हथ था ठाहिनि, अखियुनि में विझाए था अचूं इहे नेत्र मणियूं, पर कुदरत जहिड़ो थिए थो कुदरत जहिड़ो? हिकु न त अहिड़ो ठाहे ॾेखारनि, ॾंद था विझाए अचूं। केॾो तो ध्यानु रखिणो पए, ही कड़क शइ न खाइजां। ऐं भॻवान कॾहिं चयो आहे त कड़क शइ न खाइजां।
चणा बि चॿाड़े वञो। अहिड़ो हू भॻवानु आहे, असां उनखे विसारे ऐं बसि हिन में रीझिया पिया आहियूं। चवंदा नी सबसे बड़ा है रोग, क्या कहेंगे लोग। भॻवान जो भउ नथो थिए त भॻवानु छा चवंदो। उते जो वेंदासीं असां छा जवाबु ॾींदासीं? उते त पुछा थींदी न असांखां, त छा जवाबु ॾींदासीं? छा करे आया आहियूं, छा कमाए आया आहियूं, छा पाण सां खणी आया आहियूं? त एतिरो त हू चवण जो हक़दार आहे न, त मां तव्हांखे जहिड़ो मोकिलियो त घटि में घटि अहिड़ा त अचो हा न। हिन चादर ते दाग़ लॻाए त न अचो हा, नफ़ो न खणी अचो हा, नुक़सान त न करे अचो हा। तेॾी महिल त असां वटि कुझु जवाबु हूंदो कोन, पर कयल हूंदो त जवाबु ॾेई सघंदासीं। हा, मां करे आई आहियां। स्कूल में होशियार ॿार हूंदा आहिनि न, पोइ टीचर कुझु पुछंदो आहे न, पोइ जंहिंखे ईंदो आहे नी हीअं हीअं कंदा आहिनि, मूंखे अचे थो भई। ऐं जंहिंखे न ईंदो आहे पुठियां वीचारा हीअं वेही रहंदा आहिनि, असां जहिड़ा जेके हूंदा टुकड़ा। त अहिड़ा न थियूं जो तेॾी महिल हीअं कंधु हेठि करिणो पए। मुंहुं ॾेखारण जहिड़ा थियूं, एतिरो कयूं। वही सा वही बाक़ी हल बणाए, मूड़ी मागे वञ न लुटाए। अॻे जेका वही सम्झ कोन हुई, चऊं था न सम्झ कोन हुई तॾहिं ख़बर कोन पई। हाणे त सम्झ आहे न, त छा मूंखे करणु खपे, कहिड़ो रस्तो सही आहे, कहिड़ो रस्तो ग़लति आहे। हींअर त उहा सम्झ आहे न, अॻे कोन हुई त हल कयो, वरी उहे ॾींहं वापसि न ईंदा। पर हाणे बाक़ी रहियल ज़िंदगी त संवारियूं। ख़बर कोन्हे केॾी महिल अखि मुटिजंदी, पोइ छा करे सघंदासीं। असांजो चित स्थिर न आहे, तंहिं करे असांखे तमामु निम्रता सां मालिक दर प्रार्थना करणु घुरिजे त उहो असांखे शक्ति ॾियनि, जीअं चित स्थिर थिए ऐं भक्ति मार्ग में मज़बूती ऐं विश्वास सां लॻो रहे। इहा प्रार्थना करणु खपे। असांजो चित स्थिर त कान्हे न, जेसि ताईं चित स्थिर न थींदो नी तेसि ताईं मन भॻतीअ में लॻंदो कोन। असांजो इन करे नथो लॻे, विहूं था त उतां उतां जूं ॻाल्हियूं मन खणी थो अचे, पर तॾहिं बि चवनि था भले न लॻेव त बि वियो, उथी न वञो, भले मन न लॻे तॾहिं बि वियो। हिकु ॼणो हिकु संत खां पुछे थो त केर जो हक़ुनाकू मूंखे ॻाल्हाए त मां केतिरो सहां, ख़ाली सहंदो वञा त हू साम्हूं वारो ईअं सम्झंदो त हिन जो ॾोह हूंदो तॾहिं त चुप करे वेठो आहे। पाण चवंदा आहियूं इहो, न ॻाल्हाईंदसि त हू चवंदो हिन जो ॾोह आहे तॾहिं चुप करे वेही रही आहे। त भई केॾी महिल मां जवाबु ॾियां, किथे सहां किथे जवाबु ॾियां। तो संत चएसि थो त किथे बि जवाबु न ॾे, भले हू ॻाल्हाए, चुप करे वे। चुप करण जहिड़ो मज़ो कंहिंमें बि कोन अथई, चुप जहिड़ी ताक़त कंहिंमें कान्हे। तूं चुप कंदे न त तुंहिंजो न्याउ हू कंदो, पर जे हू 4 दफ़ा ॻाल्हाए 5 दफ़ो तूं जवाबु ॾींदे नी त भॻवानु कोन ईंदो तुंहिंजो न्याउ करण। तूं न ॿुधी सघे त उतां उथी हलियो वञ, पर जवाबु न ॾे।
केॾी महिल त भॻवानु हुनखे भई ॾींदो न सजा, तो चएसि थो पोइ केॾी महिल सजा ॾींदुसि, त चईसि कोर्ट में केस जो हलंदो आहे पोइ तेॾी महिल ई सुनवाई थी वेंदी आहे छा? को 5 साल हलंदो आहे, को 10 साल हलंदो आहे, को 4 साल हलंदो आहे, को 15 साल बि केस हलंदो आहे, पोइ सुनवाई थींदी आहे, साम्हूं वारे खे सजा भई मिलंदी आहे। त तूं एतिरो धीरज त कर न। हितां जे कोर्ट में न्याय मिले थो त हुतां जे कोर्ट में न मिलंदो छा? मिलंदो न। हितां जा त वरी बि वकीलनि खे खाराए ऐं छुटी वेंदा, उते कोन छुटी सघंदा। तूं ख़ाली चुप करे ॾिस। एॾो संत खोले खोले सम्झाइनि था, अञा ॿियो छा कनि असांजे लाइ? केतिरो ॿुधाइनि, केतिरो सम्झाइनि। पाण बि इलाही दफ़ा ईअं चवंदा आहिनि, हा ख़ाली ॿुधंदीमांसि त चवंदी न हा इन जो ॾोह हूंदो, तॾहिं त नथी कुझु। चए पियो चुप में ॾाढी ताक़त आहे। दादी जन बि त ईअं चवंदा आहिनि न, चुप में मज़ो अथव, ॻाल्हायो न। केरु साम्हूं वारो ॻाल्हाए त तव्हां चुप करे ॿुधो, वरंदी न ॾियो। शारीरिक सुख आराम ऐं आलस में वक़्तु अजायो न विञाए, बल्कि तन मन खे शेवा में लॻाए छॾ, जीअं मन खे अजायूं ॻाल्हियूं सोचण जो मौक़ो ई न मिले। सची ॻाल्हि आहे न। मन वांदो ई न वेहंदो त अजायूं ॻाल्हियूं सोचींदो ई कोन। हुनखे शेवा में रुधल रख, 8 पैर। साईं लाला राज चवंदा, पंहिंजो कमु न हुजे त पाड़े वारीअ खे कमु कराइण वञो, उन खे बि न हुजे त कणिक ऐं जुअर गॾे ऐं सोयो वेही, पर वांदा न वियो। मन खे वांदो न वेहण ॾियो, न त हुतां हुतां जा कुरड़ा खणी ईंदो आहे मन। जुअर ऐं कणिक ई कोन्हे, ॾिठा ई कोन्हनि केॾो टाइम। पाप वारी घणी ज़िंदगीअ खां त पुञनि वारी थोरी ज़िंदगी बहितर आहे। सची ॻाल्हि आहे। पाप वारी घणी ज़िंदगी भले न हुजे, पुञनि वारी भले थोरी ज़िंदगी जियऊं, सुठी जियऊं। असांजे वेह खां पोइ असांखे माण्हू यादि कनि, अहिड़ी जियऊं। हिकु दफ़ो गुरु नानक बाले मर्दाने सां गॾु वञनि पिया, त ॾिठनि त हिकिड़े मकान माना वॾो ठहियलु आहे, पर उन विच में ईअं भित ॾिनल आहे, हिक ई मकान में विच में भित ॾिनल आहे। कणिक जी फसल तॾहिं लथी हुई। अॻे त हलंदो ई सभु बनियुनि ते हो न, खेतनि ते। त कणिक जो ईअं ढिघ लाथो हुअईं हुन भाईअ, सॼे साल जी कणिक हुअसि। त उन मां छा पियो करे, टोकरियूं भरे ऐं भित पासे हुन पासे हारींदो पियो वञे कणिक। त साहिब पुछनिसि था त माण्हू चोरीअ ॿियनि जी खणी ईंदा आहिनि, तूं पंहिंजी कणिक होॾे छो थो हारींदो वञे, होॾे केरु आहे? त चईंसि होॾे मुंहिंजे भाउ जो घरु आहे, मुंहिंजो वॾो भाउ आहे, उहो मां आहियां नंढो, हुनजा ॿार आहिनि हाणे वॾा, परणे जेतिरा थिया अथसि, हुनजो ख़र्चु आहे घणो, ऐं
असांखे पीउ हिसा करे ॾिना न त हुनजे हिसे में ज़मीन थोरी घटि आई आहे, मुंहिंजे हिसे में ज़मीन वधीक आई आहे, त मुंहिंजे में खेतीअ में कणिक इलाही थी थिए। ईअं ई ॾींदोमांसि त मुंहिंजो भाउ वठंदो कोन, इन करे मां चोरीअ हींअर हू आहे कोन, मां भई होॾे विझंदो थो वञासि, हुनखे कमु ईंदी। साहिब हली विया, वरी 2-3 ॾींहं रखी वरी मोटिया उतां ई, त ॾिठई त हू ॿियो भाउ जेको हुअसि न, उहो पंहिंजे कणिक मां टोकरियूं भरे ऐं हुनजे में विझंदो पियो वञे। वरी उन खां था साहिब पुछनि त तूं हे छा थो करे, कणिक जूं टोकरियूं भरे होॾे छो थो हारे, होॾे केरु आहे? चईंसि होॾे मुंहिंजो नंढो भाउ आहे, हुनजा ॿार आहिनि नंढा नंढा, त हुनजो ख़र्चु थींदो नी, स्कूल पढ़ंदसि, नंढनि ॿारनि में इलाही ख़र्च थो थिए, मुंहिंजा त पढ़ी निकिता आहिनि, मुंहिंजी पूरी थी वेंदी, ऐं हिनखे छोकिरो बि कोन्हे, त मां पंहिंजे कणिक मां हुनजे में हारियां थो, त उनखे हुजे भले। त साहिब चवंसि था त तव्हां 2 भाउर धन आहियो, जो तव्हांजो मन जाॻियल अथव, मन गाफ़िल कोन अथव तव्हांजो। मां इहो ई सेखारण लाइ सिद्ध मंडलीअ में वियो आहियां, त उते बि सभु सुम्हियल आहिनि, पर तव्हां उन्हनि खां मथे आहियो, तव्हां सुजाॻ आहियो। हुनखे हुनजी पई आहे, हुनखे हुनजी पई आहे, भले अलॻि आयो हुजे, न त ऋषि मुनि बि मन जाॻियल कोन्हे, त ऋषि मुनि बि कम जा कान। उन्हनि खे माना सिद्धनि खां बि मथे करे छॾियईं। पंहिंजो बि विवेक जाॻियल हुजे, ॾे सुजाॻी सतगुर मूंखे, ॾियां मां पहिरो हमेशह पाण ते, पंहिंजे मथां पहिरो ॾियां। हमेशह अहिड़नि नेमनि मूजिबि हल जीअं सदाईं तंदुरुस्त रहीं, न घणो खा न बुख कढ, न घणी निंड कर न घणो जाग, न घणो ॻाल्हाए न बिल्कुलु चुप रहो, अहिड़ो विचोलो सुभाउ ठाहे छॾ। न घणो खा न बुख कढ, न घणी निंड न उजागो, न घणो ॻाल्हाए न सफ़ा चुप। वीचार सां हलूं बसि। वीचार जो अर्थ इहो अथव विच ऐं आर, विच माना विचोलो, आर माना मार्ग, विचोले मार्ग ते हलण माना वीचार। विचार बिना विद्वान बि मंडो, विद्वान बि मंडो आहे न, वीचार बिना विद्वान बि मंडो आहे न। तूं सम्झी थो त नातेदारनि जो तोसां मोह आहे, पर ग़लति थो सम्झी, हुनजो मोह त स्वार्थ वारो अथई, जॾहिं स्वार्थ पूरो थींदो त हिकु खिन में तोखे विसारे छॾींदई। सची ॻाल्हि आहे न, दुनिया ई स्वार्थी आहे न, कोई कंहिंजो कोन्हे, कोई कंहिंजो कोन्हे। असां था सम्झूं त हुननि जो असां सां प्यार आहे, असां में मोह अथनि, पर असां सां प्यार ऐं मोह कोन अथनि। अॼु हिकिड़ो भाई ॿुधाए पियो त तूं जॾहिं विर्द थींदे नी, जॾहिं खट ते पियो हूंदे, तूं कुझु करे न सघंदे, त तुंहिंजी वीसी 2 फुल्कनि जी हूंदई नी, त तुंहिंजो हिकु करे छॾींदे। भले तोखे बुख हुजे त बि हिकु फुल्को ॾींदई, त मतां हे किन करे असांखे साफ़ करणो पए। तूं हुननि सां ॻाल्हाइणु चाहींदे, हू तोसां ॻाल्हाइण कोन ईंदई,
हींअर ई एतिरो प्यार रख जो उन्हनि खां सवाइ तूं हली सघे। प्यार रखे त परमात्मा सां रख, जेको तोसां अंग संग हुजे, पछाड़ीअ ताईं तोसां गॾु हुजे, साण हुजे। बाक़ी हे घर कुटुंब जा माण्हू तोसां गॾु कोन वेहंदई। त इहा त ॻाल्हि सची आहे न। वॾो माण्हू थींदो आहे पोइ चवंदा कोन्हे न भाई कोन पवंदुसि, भाई कोन पवंदुसि, न ॾिजांसि, न ॾिजांसि। ईअं कॾहिं हुन खां थोरी पुछंदा आहियूं त अञा बुख अथई। पोइ जो रुआणो पए तंहिंखां हींअर ई सुजाग थी वञूं, मोह कढी छॾियूं हींअर ई। मरण खां पोइ मुंहिंजा कुटुंबी मुंहिंजी मिल्कियत मां मुंहिंजे लाइ कुझु कंदा, अहिड़ो वीचार छॾे ॾे। हाणे ई पंहिंजे हथनि सां कुझु परमार्थ जे कम करणो अथई त करे वठ, न त तोखां पोइ तुंहिंजे लाइ ॿिया कुझु बि न कंदा। कोन कंदा कुझु बि। जेको करणो आहे पाण खे करणो आहे, पंहिंजे लाइ हाणे ई करणो आहे, जीअर ई। पोइ छा कंदासीं? बोलो सतगुर देव भगवान की जय। गाॾी धिकजी नथी सघे जे, कीअं मंज़िल खे पायां मां। गाॾी धिकजी नथी सघे जे, कीअं मंज़िल खे पायां मां। ओ मुंहिंजा
धन्य आयो
धन्य आयो साहिब की जय मद शब्द उचारो बाबा ओम मद शब्द उचारो मैं घर में शांति समाए छोड़ा सिय से दूत छोड़ाए नीलम ओम उचारो बाबा ओम मद शब्द उचारो मैं अखरे गुरन पढ़ायो सब में सतगुर एक लगा सब मन जा भर मन खायो बाबा